समूरी सिंध में मज़म्मत कयूं था। मुसलमान हर चीज़ बर्दाश्त कर सकता है। पूरी सिंध में जेका है एहतजाज रिकॉर्ड समूरी सिंध में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे सूबाई क़यादत सूबाई सदर ऐं जनरल सेक्रेटरी जे हुकूम ते समूरी सिंध जे ज़िलई हेडक्वार्टरनि में असां ख़ासि तौर ते नामोस ऐं रसालत जे हवाले सां हीअ एहतजाज आहे ऐं उन सां गॾोगॾु सिंध जा जेके ॿेट आहिनि उन्हनि ते बि जेके हेसि ताईं हिन खां अॻु में बि बहरिया टाउन हुजे सिंध जा ॿेट हुजनि कारूंजर जबल हुजे त इहे असां हिन सिंध में जेके बि ज़्यादतूं सिंध सां थियनि पियूं बेवाजिबियूं थियनि पियूं इन्हनि खे असां सानवी हैसियत पर अॼोको ही जेको असां एहतजाज रिकॉर्ड करायूं पिया इहो बिलख़ुसूस शान रसूल जे हवाले सां समूरी सिंध में अॼु ज़िले हेडक्वार्टर में थी रहिया आहिनि। असां फ्रांस में जेको ही वाक़ियो थियो आहे इहो हिन खां अॻु में इंतिहाई मुख़्तसिर तौर ते उन्हनि का मिंटनि जी 5-6 मिंटनि जी रखी हुई यूट्यूब ते वीडियो हाणे 75 मिंटनि जी वीडियो हिन वक़्तु रखियलु आयो आहे ऐं फ्रांस जी तारीख़ असां ॾिसंदासीं त फ्रांस मिस्र ते जॾहिं हमिलो करे थो मिस्र ते ऐं मिस्र में हज़ारनि जे तइदाद में मुस्लमान जो क़त्ल आम करे थो। फ्रांस जी तारीख़ जेका आहे उहा मुस्लमाननि जे रत सां रंगियलु आहे ऐं अॼु बि हू मुस्लमाननि खे जेको पूरे मुस्लमाननि जी जेका दिलाज़ारी हुन कई आहे उहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे ऐं असां वटि हिते कानून मुख़्तलिफ़ आहे। छा इज़हार जी आज़ादी इहा आहे त कंहिंजे नबीअ जे शान में का गुस्ताखी कई वञे? कॾहिं बि न। इहा इज़हार जी आज़ादी न आहे। राय जी आज़ादी इहा न आहे। जेकॾहिं राय जी आज़ादी इहा आहे त पोइ आफ़िया सिद्दीक़ी जे ते केॾा वॾा मुज़ालिम थिया आहिनि उन लाइ त कंहिं कोन ॻाल्हायो। आसिया मलाउना खे हितां रिहा करे उन साॻे फ्रांस में मोकिलियो जो फ्रांस जे हाकमनि सां गॾु कुर्सी ते बांह में ॾेई वेठी आहे। त असां अॼोको एहतजाज हिन हवाले सां रिकॉर्ड करायो आहे ऐं हिन अॼोके एहतजाज में असां सां असांजी अक़लियत बिरादरी नौजवान साथी MSF जा वर्कर ऐं उन सां गॾोगॾु काफ़ी शहरी मौजूदु आहिनि। मुसलमान हर चीज़ बर्दाश्त कर सकता है लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी किसी सूरत कबूल नहीं कर सकता। OIC के सरबराहान को चाहिए कि इस मसले पर फौरी अपना हंगामी इजलास बुलाकर इस गुस्ताखी के कैफर करने वालों को कैफर किरदार तक पहुँचाना चाहिए। और ये चीज़ें पहले सिर्फ अखबार तक महदूद थी वो गुस्ताख खा के बनाते थे लेकिन अब सरबराह मुमलिकत तक इस गलीज़ हरकत में मुलविस पाए जा रहे हैं। में मज़म्मत कयूं था ऐं सिंध जे माण्हुनि खे ख़ासि करे असीं होशियार करियूं था सुजाग करियूं था अपील करियूं था त उहो चीजल मां धरती जी वो थोरा टुकड़ा करे पंहिंजो ज़ाती वखर सम्झी विकिणी रहिया आहिनि। उन्हनि खां होशियार रहो ऐं उन्हनि ते एतिरो पंहिंजो दबाव ॾियो जी उहे माण्हू पंहिंजी चीजल मां तां इहे ॿेटनि जा ऐं ॿिया जेके सौदा कनि पिया इन्हनि खां सौदनि खां सिंध के महफूज़ बनायो वञे ऐं उन्हनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त दुनिया जा ॾेढ अरब इंसान मुसलमान उन्हनि पंहिंजा ही कंध ही पंहिंजूं सिसियूं ही पंहिंजा सिर्फ़ु पट के वधणु अजर कोढण जे लाइ कोन रखिया आहिनि पर इहे
सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त जे लाइ ही खुलनि खां कपाइण लाइ तयारु आहिनि। उन जे करे असां उन्हनि खे ख़बरदार था कयूं त इहे पंहिंजूं हरकतूं बंदि कयूं वञनि ऐं असीं उन्हनि सभु इन मामलनि जी ही सभु ॾिठल इंसान ऐं ॿिया जेके पूरी दुनिया में मुसलमान आहिनि इन्हनि जी सख़्तु मज़म्मत कयूं। फंक्शनल जे सरबराह आला हज़रत पीर साईं बागारो तरफ़ां इहा ऐलान कयो वियो हो त समूरी सिंध में जेका आहे एहतजाज रिकॉर्ड थींदो जेका फ्रांस में हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में जेका गुस्ताखी कई वई आहे उन जे ख़िलाफ़। सो आउं तव्हांखे वाज़े कंदो हलां त असां और जमायत उहे माण्हू आहियूं जॾहिं अहमद शहीद बरेलवी जॾहिं आयो हो बरसगीर में जेका हुन जहाद जो ऐलान कयो हो तॾहिं बि असांजे वॾड़नि हुनजी सपोर्ट कई हुई ऐं इस्लाम जी सर बुलंदी जे लाइ तव्हांखे ॿुधाया जॾहिं अंग्रेज़नि सखर वारे पुल जो जेका इब्तिदा कई हुई उन वक़्तु जेका हुर तहरीक जी जेका जंग स्टार्ट थी हुई उहा सिर्फ़ु हिकिड़े शराब जो गिलास जेका मुस्लमाननि जे अॻियां रखण तां स्टार्ट थी हुई। सो उन खां पोइ मौजूदा पीर साईं पगारो जेको सदाईं असांखे हिदायत कंदो आहे त तव्हां कंहिं बि ॿिए जे मज़हब जी छेड़खानी न कयो। त जॾहिं असां उन ते अमल पैरा थींदा आहियूं कंहिं बि अॼु ॾींहं ताईं कंहिं हुर जमायत जे माण्हू कंहिं बि मज़हब जी छेड़खानी न आहे कई त जॾहिं असां कंहिं ॿिए जे मज़हब जी छेड़खानी बर्दाश्त नथा करे सघूं त जेकर केरु असांजे मज़हब सां छेड़खानी कंदो त बि असांखां बर्दाश्त न थींदी। ऐं ॿी ॻाल्हि त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल आलमीन हुआ। हू न मुसलमाननि जो नबी न हो सिर्फ़ु हू रहमतुल आलमीन हो यानी पूरी कुल काइनात जो नबी हो। हू हिंदुअनि जे लाइ बि आलमीन हो। हिते जी असांखे वॾी ख़ुशी आहे त अमरकोट में हिंदू मुस्लिम गॾिजी सॼी हुज़ूर करीम जे शान में जेके बि रैलियूं निकितियूं जेके बि एक्टिविटीज़ थी सो गॾिजी हिसो वठनि था। असांखे इन ॻाल्हि जी बि ख़ुशी आहे असांखे अॼु बि ख़ुशी आहे त असांजा पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ऐं MS जेका स्टूडेंट विंग आहे उन जा अक़लियती बिरादरी जा नौजवान बि असां सां गॾु आहिनि। पूरी बरसगीर जेका आहे या पूरी जेका दुनिया आहे उन जा जेके अमन पसंद मज़हब आहिनि जेके बि अमन पसंद इंसान आहिनि उहे अॼु मज़म्मत था कनि। ऐं ॿी ॻाल्हि जेका अमरकोट में जेका सुभाणे जेका हड़ताल थिए पई वापारी एसोसिएशन जे तरफ़ां असां उन जी बि हिमायत था कयूं ऐं असां वापारी बिरादरी खे अपील था कयूं त सुभाणे उतो पंहिंजो पुरअमन तरीक़े सां कारोबार बंदि रखे ऐं हिन में जेका एहतिजाज थिए पियो उन में शामिल रहे। बणिजी आया हुआ न को कंहिं मुस्लिम लाइ न को कंहिं हिंदू लाइ न को ॿी लाइ तमामु जहान जी जेके बि रूह आहिनि मख़लूक आहिनि उन्हनि लाइ रहमत बणिजी आया। सो इन प्लेटफॉर्म ते पीर साहब पागारे जी हिदायतनि ते इहे जेके बि अॼु गॾु थिया हिन में तमामु कम्यूनिटीज़ जा माण्हू आहिनि जंहिंमें मुस्लमान आहिनि ऐं गैर मुस्लिम बि आहिनि। सभु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में जेका गुस्ताखी कई आहे उनखे कंहिं बि हालत में असीं बर्दाश्त कोन कंदा ऐं असीं भरपूर मज़म्मत करियूं था। ऐं इन में यूनाइटेड नेशन जे जेको जनरल सेक्रेटरी आहे उनखे असीं अपील था करियूं त हू इहो हिकिड़ो दुनियावी मसइलो आहे इनखे नोटिस वठी ऐं इन ते गौर कजे त छा इहो जेकॾहिं इहो मसइलो ईअं ई जारी रहियो त दुनिया जो अमन तबाह थी सघे थो।